ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन सेप्को सखर जे इंतज़ामनि में सेप्को मुलाज़मनि जे वॾे अंग पारां इदारे जी मुमकिना निजकारी ऐं मुल्क दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ मोहम्मद बिन कासिम पार्क खां सखर प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में शामिल सेप्को मुलाज़मनि छिती नारेबाज़ी कंदे मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई। अॻवाननि सैयद ज़ाहिद शाह, शुजा अली घुमरो, नज़र मोहम्मद मेमण, खलील अहमद डोमकी, जावेद अब्बासी, इशफाक महर, अकील अहमद दायो, लाला नज़ाकत, गुलाम मुस्तफ़ा अहवान ऐं ॿियनि चयो हो त सेप्को मुलाज़िम ॾींहुं राति कोशिशूं करे बिजली खे बहाल रखनि था, पर बदकिस्मतीअ सां इदारे जी निजकारी करे मुलाज़मनि खे बेरोज़गार करण जी साज़िश कई पई वञे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। रिकवरी प्लस लाइ ॾींहुं राति महिनत करे ऐं बिजली चोरी जी रोकथाम लाइ असां इहो साबित कयो आहे त जेकॾहिं को इदारो आहे त असां आहियूं, पर बदकिस्मतीअ सां इन खाते जी निजकारी करे सनन दिल आज़ारी थी रही आहे। मथे ज़िक्र कयल अॻवाननि ऐलान कयो त वापडा जी इम्कानी निजकारी खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। जेकॾहिं इहो सिलसिलो जारी रहियो त मरकज़ी क़यादत जे हुकुम ते मुकमल तौर ते कमु बंदि कयो वेंदो, जंहिं जी समूरी ज़िम्मेवारी लाॻापियल खाते जे इंतज़ामिया ते हूंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।